खिपरो तालुके में मुख्तलिफ सियासी समाजी जमायतन पारां बल्दियाती इलेक्शन सरगर्मी उरूज ते आहिनि। इक़्तिदारी पार्टी पीपल्स पार्टी पारां यूनियन काउंसिल हाफसाबाद ते पीपी सिंध जे नायब सदर सरफराज राजड़ पारां ज़िले काउंसिल तोड़े चेयरमैन जी सीट पाण वटि रखण सबबि पीपी जे वर्कर वकील अॻवान मोहम्मद ख़ान राजड़ आज़ाद हैसियत में पैनल जोड़े इलेक्शन विढ़ण जो ऐलान कयो आहे। इन सिलसिले में बंगले ते इलेक्शन सरगर्मियूं जारी करे छॾियूं आहिनि। इन सिलसिले में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां संदसि हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। वकील मोहम्मद ख़ान राजड़ जो चवणु आहे त असांखे पार्टी पारां नज़रअंदाज़ करे वरी बि सभु सीटूं साॻिए उम्मीदवारनि खे ॾिनियूं वयूं आहिनि। ॿिए पासे पीपी खां नाराज़ कारकुननि वकील मोहम्मद ख़ान जी हिमायत में मैदान ते लथल आहे। यूसी हाफसाबाद ते पीपी जो मुक़ाबिलो पीपी सां थियण जो इम्कान आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, यूसी हाफिज़ाबाद में खिपरो जी तारीख़ में पहिरियों भेरो आज़ाद पैनल हिकिड़ो जुड़ियो पियो पीपी जे टिकेट जी विरासत तां, जेको हमेशह जीअं नज़रअंदाज़ कयो वियो आहे। असांजी नामवर शख़्सियत आहे ऐं आवाम जी पसंदीदा शख़्सियत आहे। वकील आहे, वकालत पढ़ियल लिखियल नौजवान आहे, जो शौक़ु हो आवाम जी ख़िदमत करियां, लेकिन पार्टी तरफ़ां हिनखे टिकेट न मिली आहे। त हाणे आज़ाद पैनल जोड़े विड़े पियो वकील मोहम्मद ख़ान राजड़। हुनखां असीं पुछंदासीं साईं अवां जो कहिड़ो ख़्यालु खणी हाणे जेको सियासत में हिसो वठणु पिया चाहियो ऐं हींअर अवां जो कहिड़ो प्रोग्राम आहे जो आज़ाद ते अभी बियो पिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾी सआदत सम्झां थो तव्हां मूं वटि मुंहिंजे ग़रीब खाने ते हली आहियो, मूंखे ख़िदमत जो मौक़ो ॾिनो। बाक़ी जेको इहो आज़ाद पैनल जे सिलसिले सां इहो चवणु चाहींदुसि जो मूं पंहिंजी एजुकेशन कंप्लीट करण खां पोइ सियासत जो जेको आहे सो हिकिड़ो ड्रीम हो, हिकिड़ो इंटेंट हो सियासत करण जो। उहो एजुकेशन कंप्लीट करण खां पोइ मूं मुंहिंजे ख़्याल खे हिकिड़ो अमली जामो पाराइण जी कोशिशि कई ऐं मूं पंहिंजी सियासत जी इब्तिदा जेको आहे सो यूसी खां बिस्मिल्लाह करण जी कोशिशि कई आहे। मुंहिंजी इहा इंटेंट हुई। अनफॉर्चुनेटली पार्टी मूंखे अकोमोडेट न करे सघी, त पोइ मूं वरी जेको आहे सो आज़ादु कंटेस्ट करण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं इंशाल्लाह इलेक्शन्स आज़ादु कंटेस्ट कंदुसि। ऐं इहो ई हो त बसि एजुकेशन कंप्लीट करण खां पोइ पहिरियों मौक़ो हो मूंखे ऐं मूं इहो मौक़ो विञाइणु कोन्हे चाहियो ऐं मूं बिस्मिल्लाह हितां करणु चाही थे, पर अनफॉर्चुनेटली अकोमोडेट न थियण जे करे हाणे आउं आज़ादु पैनल ते आहियां। इंशाल्लाह इलेक्शन्स कंटेस्ट कंदुसि। आज़ादु बीहण जो अवां ऐलान कयो आहे ऐं हिते जेको मोर्सी सियासत हिकिड़ी हले पई, टिकेटूं हर बार साॻियुनि माण्हुनि खे ॾिनियूं वञनि पियूं, अवाम में निकिता आहियो। अवाम इन शइ खे पसंदि करे पई या उन ते बि उहो साॻियो ई आहे त साॻिया माण्हू हुजणु खपनि? ॾिसो, यूसी जी इलेक्शन जेका हूंदी आहे सा मिनी इलेक्शन हूंदी आहे, घर घर जी इलेक्शन हूंदी आहे ऐं जेको आहे सो बिरादरी इलेक्शन हूंदी आहे। त मूं इलाही जेके मुंहिंजा ख़ैर ख़्वाह, जेके मुंहिंजा वेझा हुआ ऐं जेके मुंहिंजे राज बाग जा जेके माण्हू हुआ, यूसी हिकिड़ो इहो ई राज ई आहे, हिकिड़ो यूसी जो राज आहे। त उन हवाले सां जेको उन्हनि माण्हुनि खां मूं मशवरो कयो ऐं मुंहिंजो इहो ई हो त मोरूसी सियासत जेका आहे सा फ्यूडलिज़म जे ख़िलाफ़ु हिकिड़ो आहे ऐं फ्यूडलिज़म जे ख़िलाफ़ु इहो आहे त जेको सो जेके पोइते पियल माण्हू आहिनि, जिन खे कॾहिं रोल कोन्हे मिलियो, उन्हनि खे रोल मिलणु खपे। ऐं मूं आज़ादु इलेक्शन विढ़ण जो फ़ैसिलो कयो आहे। हीअ ॻाल्हि मंज़र आम ते आई आहे। तंहिंखां पोइ कुझु माण्हुनि जेको आहे सो पैनल ठाहिण जो मुंहिंजो आहे ख़्यालु त पैनल ठाहिजे हिकिड़ो प्रॉपर जेको आहे असां पैनल पूरो पैनल कॉन्टेस्ट करे मूं सां गॾु। उन में बि इलाही पॉज़िटिव रिज़ल्ट मिलियो आहे ऐं पैनल में कोशिशि करे जेको आहे सो यूसी जो जेके तमामु जेके ज़ातूं आहिनि या यूसी जा जेके हर तबिके जो माण्हुनि खे कोशिशि कंदसि, माइनॉरिटी ऐं सभु ज़ातूं तमामु ज़ातूं जेके बि यूसी में आहिनि सभिनि खे कोशिशि करे पंहिंजे पैनल में इनकॉर्पोरेट कंदसि ऐं पैनल सिलेक्शन कंदसि इंशाल्लाह। हिन वक़्तु जेका अवां मुंहुं हलाई आहे ऐं छा था सम्झो अवाम हीउ जेको सिस्टम सदियुनि खां साॻियो सिस्टम अचे पियो त उन मां छुटकारो चाहे थी? इहो त ॾिसो, हाणे अवाम जेको हींअर मूंखे रिस्पॉन्स मिले पियो, ऐं इलाही ख़ुशि आहियां रिस्पॉन्स सां, पर अवाम फ़ैसिलो कंदी, इहो अवाम हली फ़ैसिलो कंदी अॻियां त जेको रिज़ल्ट ॿुधाईंदो ऐं जेको आहे सो इंशाल्लाह बहितर थींदो। जेको थींदो हिकिड़ो नओं स्टेप आहे, अलाह जी मदद कंदो, इंशाल्लाह बहितर थींदो। अवाम जो भरपूर साथ आहे। नाज़रीन, मोहम्मद ख़ान वकील राजड़ जो ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हिनजी पुरुमेद आहे त अवाम जेको तब्दीली चाहे थो, मोर्सी सियासत खां छुटकारो चाहे थो ऐं अवाम पंहिंजा तरक़ियाती कमु चाहे थो, पंहिंजी जेका इलाइक़े जेके मसइलनि जो हल चाहे थो, उनजे लाइ उन चयो त मूंखे भरपूर मोट मिली आहे। ऐं अवां हिते ॿाहिरि बि ॾिसी सघो था, हिन जे बंगले ते अञा फार्म भरण जो मरहलो हले पियो, वॾी रौनक लॻी पई ऐं पाण मुरादो अवाम अची हिमायत यकीन दयानी पई कराए ऐं सवनि जी तइदाद में अवाम अचे पई, वञे पई ऐं हिन जी हौसला अफ़ज़ाई पई करे त तव्हां इलेक्शन में बीहो, असीं अवां सां गॾु आहियूं ऐं अॻिते हली ॾिसूं त हीअ पैनल खे इलेक्शन में रिज़ल्ट कहिड़ा था अचनि
ऐं जेको हिते जे माण्हुनि जो तजियो आहे उन मुताबिक़ थर्ड ऑप्शन जेको आवाम चाहे थी त थर्ड ऑप्शन उनखे मिलणु खपे। हिन यूसी ते मोहम्मद ख़ान राजा जी सूरत में आवाम खे थर्ड ऑप्शन मिलियो आहे ऐं अॻिते हली आवाम खे उमेदूं आहे त हीउ पैनल कामयाब बि थींदो ऐं इलाइक़े जी तरक़ी बि थींदी। ख़ुदा हाफ़िज़। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।